ख़बर अवां ताईं पहुचाईंदा पिया हलूं। पेट्रोल एसोसिएशन जे ऐलान खां पोइ सॼे मुल्क जियां कंबर शहदाद कोट में बि पेट्रोल मालिकान एहतजाज कंदे पेट्रोल पंप बंदि करे छॾिया आहिनि। ख़बर ॾींदा पिया हलूं अव्हांखे कंबर शहदाद कोट खां। पेट्रोल एसोसिएशन जे ऐलान खां पोइ सॼे मुल्क जियां कंबर शहदाद कोट में बि अॼु पेट्रोल मालिकान एहतजाज कंदे पेट्रोल पंप बंदि करे छॾिया आहिनि। इन्हीअ जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कंबर शहदाद कोट मां K2K न्यूज़ जो रिपोर्टर अमानुल्लाह खावड़। अमानुल्लाह अपडेट कंदा हलिजो। हाँ जी बिल्कुल, मां अव्हांखे आगाह कंदो हलां त पेट्रोल पंप एसोसिएशन जे ऐलान खां पोइ सॼे मुल्क जियां कंबर शहदाद कोट में बि अॼु पेट्रोल मालिकान एहतजाज कंदे पेट्रोल पंप बंदि करे छॾिया आहिनि। संदन K2K न्यूज़ जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन में संदन चवणु आहे त हुकूमत असांजा मुतालबा नथी मञे, जंहिं करे असांजो एहतजाज मुतालबनि जी मञता लाइ जारी रहंदो। अमानुल्लाह खावड़, अव्हांजी वॾी महिरबानी।